नाज़रीन प्रोग्राम सन समाचार नाइट एडिशन में अवां के भलीकार चवंदासीं। सब खां पहिरीं अवां खे आगाह कयूं लाड़काणो मां जिथे भैंस कॉलोनी में घरेलू अणबड़ता नौजवान मुबैना तौर आपघात करे छॾियो। आपघात कंदड़ नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त घरू अणबड़ता नौजवान पाण खे फाहो ॾेई आपघात कयो आहे। पुलिस मूजिबि नौजवान जे आपघात जो इतला मिलियो आहे, वधीक जांच करियूं पिया। इन वाक़े जे हवाले सां अपडेट्स मालूम कयूं था लाड़काणो मां मंसूर अबरो खां। मंसूर, छा तफ़सील मिली सघिया इन वाक़े जे हवाले सां? बिल्कुल शायद लाड़काने के रहमतपुर थाने के अंदर भैंस कॉलोनी मोहल्ले में 20 वरनि के नौजवान सुल्तान कोसो तरफा मुबैना तौर ते घर के अंदर पखे में रसो बधी करे आपघात किया है। जैसे त वारस जेके नौजवान खणाए के अस्पताल के शोभा हादसात वाले वार्ड में आंदे जेके डॉक्टरनि तरफा नौजवान हत्या की तस्दीक कई वही अड़ो इतला पुलिस के ॾिनो। पुलिस पहुची लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले करे छॾियो। उन हवाले सां वारसन जो चवणु आहे त नौजवान सुल्तान कोसो घरू अणबड़ता उन अहिड़ो इंतहाई कदम कयो आहे ऐं आपघात कयो आहे। ॿिए तरफ़ पुलिस जो इहो चवणु आहे त मामले जी जेकी आहे असां मुख़्तलिफ़ रुकननि खां जांच कयूं था त आपघात आहे या को ॿियो मामलो आहे। जल्द असल हक़ीक़त जेकी आहे उहा साम्हूं अची वेंदी। जी वरी महिरबानी मंसूर अबड़ो अपडेट करण जे लाइ। खैरपुर नाथन शाह भरिसां ॻोठ गोज़ू में मच्छी जे तलाउ में ज़हर उछलाइण सबबि लखे रुपयनि जी मालियत जी मच्छी मरी वई। फिश फार्म जे मालिक जो चवणु आहे त कंहिंसां बि दुश्मनी नाहे। अणॼातल शरपसंदनि तलाउ में ज़हर उछलाए फरार थी विया, जंहिं सबबि लखे रुपयनि जी मालियत जी मच्छी मरी वई। हुन DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां नोटिस वठी इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। के ख़बर ॾियो पिया खैरपुर नाथन शाह मां इहा ख़बर साम्हूं अचे पई, जिते ॻोठ गोज़ू आहे जिते मच्छी जे तलाउ में ज़हर उछलाइण सबबि लखे रुपयनि जी मच्छी मरी वई। अपडेट्स मालूम कंदासीं इरशाद खोसो खां। जी इरशाद, छा अपडेट्स आहिनि? पुलिस कहिड़ी कार्रवाई कई आहे हिन केस में? जी शायद खैरपुर नाथन शाह जे ॻोठ गोज़ो में कुछ नामालूम माण्हू जेको आहे गुलाम यासीन मला जे तलाउ ते ज़हरीली दवा उछलाए मच्छी जेका आहे हुनजी लखे रुपयनि जी मरी चुको आहे। उन हवाले सां मच्छी फोरम जेके मालिक गुलाम यासीन जो चवणु आहे त कुछ शरपसंद माण्हू जेको आहे 4 नामालूम जेके हुया जेका ज़हरीली दवा तलाउ ते उछलाए हलिया विया, जिनखे असीं न सुञातासीं ऐं उन्हनि असांखे जेको आहे सो असांजी मच्छी जेका लागत आहे उहा तक़रीबन 25 लखनि जे लागत आहे। ऐं हिनजो इहो चवणु आहे त मुंहिंजी जेका उहा तलाउ आहे तक़रीबन 10 एकड़ ते मुश्तमिल आहे ऐं उनमें जेको आहे सो 25 लख खां वधीक जो मच्छी जेका उते छॾियल आहे, जेका मच्छी हींअर मुकमल तौर मरी चुको आहे। ऐं हिन जेको आहे सो ईस्ट सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कयो आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे, उन जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। मां तव्हांखे शायदि वधीक ॿुधाईंदो हलां कि हिन गुलाम यासीन मला जो इहो चवणु आहे त गोज़ो थाणे ते पिण जेका सो हिन केस दाख़िल करायो आहे उन नामालूम शख़्सनि जे ख़िलाफ़ हिन चयो आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। जी वॾी महिरबानी। खैरपुर नाथन शाह मां इरशाद कोसो अवां अपडेट कयो। नाज़रीन अवां खे आगाह कयो पिया खैरपुर नाथन शाह भरिसां ॻोठ गोज़ू में मच्छी जे तलाउ में ज़हर उछलाइण सबबि लखे रुपयनि जी मच्छी मरी वई। गंबड़ जे किसान पाड़े मां मुबैना तौर खंभे गुम कयल नौजवान गुलाम मुस्तफ़ा नारेजो जे वारसनि प्रेस क्लब अॻियां टायरनि खे ॿाहिरि ॾेई एहतजाज कयो। एहतजाज कंदड़नि चयो त अणॼातल जवाबदार नौजवान खे खंभे खणी विया, दाहिण बावजूदि पुलिस सहकार करण लाइ तयारु नाहे। उन्हनि पुलिस जे आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। तफ़सील मालूम कयूं था हफ़ीज़ मंगी खां। जी हफ़ीज़, कहिड़ा अपडेट्स आहिनि अवां वटि? गंबड़ जी किसान कॉलोनी जो रवासी है गुलाम मुस्तफ़ा नारेजो, जैसे मुबैना तौर नामालूम गाड़ी में सवार मानू जेके वो सुबह जो सवेर खंबे खणी विया आहिनि। वारसन पारां जेको गुलाम मुस्तफ़ा नारेजो उनकी काफ़ी ॻोल्हा करण बाद ऐं गंबड़ पुलिस पारां जेको आहे तावन न करण खिलाफ़ गंबड़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे ऐं टायरनि खे जेके उहे बाहियूं थियूं आहिनि, जंहिं सबबि जेको रानीपुर रोड हुयो, स्टेशन रोड ऐं अगड़ा जेको शहर ॾांहुं वेंदड़ रोड हो उहे ब्लॉक थी विया। ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर जेके उहे सख़्तु गर्मी सबबि परेशान थींदा रहिया ऐं जेके एहतजाज कंदड़ हुया गुलाम मुस्तफ़ा नारेजो जा वारस, उन्हनि जो चवणु आहे त गुलाम मुस्तफ़ा पंहिंजे घर में सुम्ही पियो हो त सुबुह जो सवेर 4 वॻे धारा 2 गाॾियुनि में सवार नामालूम माण्हू जेके उनखे ज़बरदस्ती गाॾी में खणी ऐं फरार थी विया आहिनि। गंबड़ थाणे ते बि जेको आहे पुलिस वटि विया आहियूं, पर पुलिस जेका आहे उहा तावन न पई करे। जॾहिं त गुलाम मुस्तफ़ा नारेजो जेके वारस हुया उन्हनि गंबड़ प्रेस क्लब अॻियां धरणो हयो, उन खां बाद में
गंबड़ पुलिस इहो वाज़िह कयो आहे त गुलाम मुस्तफ़ा नारेजो खे कोट जी पुलिस जेका आहे उहा खणी वई आहे ऐं उनजो कारण हिन वक़्तु ताईं मालूम न आहे थी सघियो, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त असीं जांच करियूं पिया। वारसनि खे जेको आहे उहो इतला ॾिनो आहे त वारस जेके आहिनि उहे कोर्ट जी थाणे ते वञी इहो मालूम कनि त संदसि जेको अज़ीज़ आहे उनखे कोर्ट जी पुलिस छाजे करे जेको आहे खंबे खणी वई आहे। उनखां बाद बि जेको आहे वारसनि धरणो ख़तमु करे ऐं हिन वक़्तु जेके वारस आहिनि उहे कोर्ट जी थाणे तरफ़ जेके आहिनि उहे रवाना थी विया आहिनि। जी वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ। हफ़ीज़ मंकी नासिन गंबट मां वाक़िअ अपडेट कयोसीं, जिते किसान पाड़े मां मुबैना तार खंभे गुम थियल नौजवान गुलाम मुस्तफ़ा नारेजो जे वारसनि एहतजाज कयो। मलकानी शरीफ़ जे मुख़्तलिफ़ शाख़नी वाहन ते आबपाशी अमले कार्रवायूं करे 6 आबादगारनि ख़िलाफ़ पाणी चोरी जो केस दाख़िल कराए छॾियो। पुलिस मूजिब ख़ैरपुर गंबो जे दारोगे जी फ़रियाद ते पाणी चोरी जो केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। अवां खे इहा ख़बर ॾियो पिया मलकानी शरीफ़ जे मुख़्तलिफ़ शाख़नी वाहन ते आबपाशी अमले कार्रवायूं करे 6 आबादगारनि ख़िलाफ़ पाणी चोरी जो केस दाख़िल कराए छॾियो आहे। पुलिस मूजिब ख़ैरपुर गंबो जे दारोगे जी फ़रियाद ते पाणी चोरी जो केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। तफ़सील मालूम कंदासीं विशाल रिबारी खां। जी विशाल, छा अपडेट्स आहिनि? जी सर, बिल्कुल गंबो के शाखन के आपाशी पानी चोरी के खिलाफ कार्रवाई जारी गंबो के दारों में गुलाम राजपूत खिलाफ 6 आपातकाल जो पानी की इंतजामणी कया गंबो जरकश डॉक्टर जुड़े की साथ 6 आपातकाल की बाद अनेक पता बाहर तस्वीरें होने से पानी चोरी के इंतजामणी के दाखिल ठीक है विशाल, वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ। हिंगोरजा में आबादगारनि शाखनि जी काटरी न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधाए रहियो आहे अब्दुल जब्बार चांद। इन वक्त मौजूद आहियूं समी सॼो लिंक रोड ते जेको मीरक माइनल ऐं तिकड़ो वाह जे आबादगारनि ट्रेन एहतजाजी बुख हड़ताली कैंप करे अॼु एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। असीं अॼु मौजूद आहियूं उन्हनि आबादगारनि सां। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं त उहे टाइम सां पंहिंजा वीचार कीअं था वञनि। ट्रेन या को बि कामरो हींअर ताईं लड़ी न आया आहे, न ई उन्हनि फ़ोन ते को राब्तो कयो आहे। असां फ़ोन कयूं था त नंबर बंदि करे छॾिया अथनि, उन्हनि को नंबर खणनि था त नशा। असांजा 3 ॾींहं एहतजाज ते वेठा आहियूं मीरक मनर ऐं तिकड़े जी घाटी लाइ। असां वस वारनि को अपील था कयूं, हद जे MP साईं प्यारली शाह कहूं, साईं जावेद अली शाह कहूं, सिंध जे वज़ीर आला सिंध को मुराद अली शाह कहूं, त महिरबानी करे हिन शाखनि जो नोटिस वठो। उन मीरक मनर ऐं तिकड़े जो जल्द में जल्द नोटिस वठी पुशूर जे आबादगारनि जी बेचैनी ख़तमु कई वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। जेसि ताईं खाटी न थींदी असां बुख हड़ताल जारी रखंदासीं। हींअर ताईं को बि कामोरो या को बि जेको आहे सो इरिगेशन जो अमलदार हिते कैंप ते कोन पहुतो आहे। रुॻो इहो दिलासो बि कंहिं कोन ॾिनो आहे त असां जेको आहे खाटी खणाईंदासीं या कीअं, को बि हिन महिल ताईं लड़ी न आयो आहे। हीअ असांजो एहतजाज 3 ॾींहं बि जारी आहे। जेकॾहिं न आया त असां सुभाणे परीं ताईं जेकॾहिं असां एहतजाज जारी रखंदासीं जेसि ताईं असांजी खाटी ऐं पाणी असांखे ॾिनो न वेंदो तेसि ताईं असां हीअ बुख हड़ताली कैंप क़ाइमु कंदासीं। अॼु असां हीअ रोड बि ब्लॉक कयो आहे। सुभाणे जेकॾहिं को ॿियो क़दम खणंदासीं त उन लाइ इरिगेशन अमलो ऐं कामोरा ज़िम्मेवार हूंदा। असांजी टोयल असांजी ख़राब लॻी पई आहे। असां हेठि सफ़ा मरी आहियूं बुख ते। असां हिते बुख हड़ताल ते वेठा आहियूं। को ऑफिसर न आयो आहे, को माण्हू न आयो आहे, न को तावन न आयो, को कुझु। असां अपील था कयूं त असांजी महिरबानी करे असांखे खाटी खणायूं। खाटी शाख जी हालत छा आहे? माल जे कां जे पाणी पीअण लाइ बि को ढुक कोन्हे को। ॿियनि वाहन में या थोरो थको वाह में पाणी आहे, को माल पाणी पीए थो, को पुठी थो ठारे। असां लाइ उहा ज़री बि कान्हे का। 12 महीना थी विया आहिनि, 17 महीना थी विया आहिनि, पाणी जो ढुक ई न आहे। कोई बि न आहे, को कामोरो कोन, कोई बि ऑफिसर खे फोन करे या को बि वार्ड फोन करे न चए असां त आहियूं कोन। को चए थो त मां कराची वेठो आहियां, को चए थो मां किथे आहियां। पोइ इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। जा थी सघे तव्हां 2 लख रुपया ॾियो, तव्हांखे असां खाटी करे रहियो। असां खां ढलूं बि वसूल था कनि, असां खां हर शइ वसूल कई वेठा आहिनि। पोइ बि असां ग़रीब माण्हू असां बच्चा पालियूं या ख़र्च शाखुनि जा कयूं या पोखुनि जा ख़र्च कयूं, असां आणियूं काॾो वञूं। नाज़रीन, आबादगारनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियो। हिननि निकिरण उस में जेको एहतजाजी मुज़ाहिरो करे 2 कलाक ते रोड बंदि कयो आहे। हिननि जो चवणु आहे त अॼु असांखे 3 ॾींहं आहे पर को बि कामरो लड़ी न आयो आहे। जेको आबपाशी अमलदार SDO ऐं ॿिए पासे मूंखे ॿुधाईंदो हला, हिननि मुतालबो कयो वस वारनि खां, आबपाशी जे वज़ीर खां, CM सिंध खां ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते पिछड़ी आबादगारनि खे खाटी खणाई ॾिनी वञे जीअं असीं वणनि जो फसल खाए सघूं। ॿिए पासे मूंखे इहो बि ॿुधाईंदो हला त 2 ॼणनि जेको सुभाणे
पाण खे साण जो चितार ॾिनो आहे। हिन में चवण था असांखे खाटी खणाए ॾिनी वञे जीअं असां मां पखड़ियल बेचैनी दूर थी सघे। कैमरामैन अब्दुल चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़। नासिर रिपोर्ट मां ॾिठी फुलजी स्टेशन वेझो ॻोठ अबू समद में पुराणी तकरार तां जवाबदार हमलो करे नौजवान के मरणी करे छॾियो। फुलजी स्टेशन में अवां खे अपडेट कयूं पिया। ॻोठ अबू समद में पुराणी तकरार तां जवाबदार हमलो करे नौजवान के मरणी करे छॾियो। पुलिस मूजिब हमले जी NC दाख़िल करे तिबी इमदाद लाइ ज़ख़्मी नौजवान के लेटर ॾेई दादू मुंतकिल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सजाद रहमान पंवर खां। जी सजाद, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, फुलजी में पुराणी तकरार तां शादी ते आयल मेहमान ते हमलो। मेहर जे ॻोठ अबू समद खां फुलजी आयल 30 साल जे नौजवान नवीद लाशर ते जवाबदारनि लो अंसरनि सां हमलो कयो। मेहर मां फुलजी दोस्तनि जी शादी तकरीब में शिरकत लाइ आयुस पे त पीछो कंदड़ जवाबदारनि शहर जे मेन चौक ते पहुची हमलो कयो। ज़ख़्मी नौजवान नवीद वधीक ॿुधायो त मूं ते मुश्ताक लाशारी, शबीर लाशारी ऐं ॿियनि कातलाणो हमलो कयो आहे, जंहिं सां असांजो पुराणो तकरार हलंदड़ आहे। ज़ख़्मी रत गाड़ींदो थाने ते पहुतो, जिते संदसि NC दाख़िल कई ऐं वधीक इलाज जे लाइ फुलजी पुलिस संदसि खे मेडिकल लेटर ॾेई दादू सिविल अस्पताल में आणे छॾियो। जी वॾी महिरबानी सजाद अपडेट करण जे लाइ। हैदराबाद में सेहत खाते जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञत लाइ प्रेस क्लब साम्हूं एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि चयो त सेहत खाते में 1 खां 4 ग्रेड ताईं नवां मुलाज़िम भर्ती करण जो ऐलान कयो वियो आहे, पर नयनि भर्तियुनि खां अॻु कचल मुलाज़िमनि खे मुस्तक़िल करे खेनि परेशानी मां कढियो वञे। हुननि मुतालबो कयो आहे त कोरोना विघे फ़ौत थियल तिबी अमले जे वारसनि लाइ माली पैकेज जो पिणु ऐलान कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां इम्तियाज़ कोसो खां। जी इम्तियाज़, छा अपडेट्स आहिनि वधीक? शायद ग्रैंड हेल्थ अलायंस जे सदे सेहत खाते जे मुलाज़िमनि मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। धरणे में औरत मुलाज़िम बि वॾे में शिरकत कई। मौके ते डॉक्टर तीर मंजूर, डॉक्टर आबिद खान खानी, मोहम्मद शरीफ पालारी, अब्दुल मजीद जतोई, रवि तंबोली ऐं ॿियनि चयो त कोरोना सबबि फौत थी वियल शहीद तिबी अमले लाइ माली पैकेज जो ऐलान कयो वियो हो, जेको चीफ मिनिस्टर जी मंज़ूरी चीफ सेक्रेटरी की मंजूरी बावजूद अञा ताईं हिननि खे न आहे ॾिनो वियो। जिन ते हिननि जो इल्ज़ाम आहे त फनास खाते साज़िश तहत सेहत खाते समेत सिंध जे ॿियनि सरकारी मुलाज़िमनि लाइ 10 लख रुपया सिंध काबीना खां मंज़ूर कराए छॾिया आहिनि, जेको अमल बि इन मज़मत जोॻो आहे, छाकाणि त ॿियनि सरकारी मुलाज़िमनि जी भेट में सेहत खाते जे मुलाज़िमनि कोरोना वबा दौरान वधि खां वधि जेको आहे ड्यूटियूं कयूं आहिनि, मुतासिर थिया आहिनि। हिननि जो मुतालबो आहे त कोरोना विघे तिबी अमलो जेको फ़ौत थियो आहे, उन जे वारसनि खे जेका ऐलानियल पैकेज आहे उहो बि फौरी तौर ते ॾिनी वञे। गॾोगॾु हिननि जो चवणु आहे त सिहत खाते ॼाणायो आहे त 1 खां 4 ग्रेड ताईं नयूं भर्तियूं कंदा। हिन में हिननि जो मौक़ो आहे त जेके पुराणे दौर में कचा मुलाज़िम भर्ती थियल आहिनि, पहिरीं तरक़ी बुनियादनि ते हुननि खे पको कयो वञे ऐं पोइ जेको आहे नवां ॿिया मुलाज़िम रखिया वञनि। गॾोगॾु हिननि मुतालबो कयो आहे त सेहत खाते में जेको रिस्क अलाउंस ऐलान कयो वियो हो, उनखे बि मुस्तक़िल बुनियादनि ते जारी कयो वञे त जेके हिन वक़्तु बि कोरोना सबबि फ्रंट लाइन ते मौजूदु आहिनि तिबी अमले जा माण्हू, डॉक्टर ऐं डॉक्टरियाणियूं, उन्हनि खे उहे मराठू मिली सघनि। ऐं गॾोगॾु हिननि जो मुतालबो आहे त हिननि जो जेके मुतालबा आहिनि फौरी तौर ते तस्लीम कया वञनि। ॿी सूरत में ई कराची जो रुख़ कंदा। जी शायद। वॾी महिरबानी इम्तियाज़ खोसो अपडेट करण जे लाइ। नूरियाबाद भरिसां बाअसर जी मुबैना धमकियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि दाहींदे चयो त बिल्डर ॻोठ मां लॾाइण लाइ खेनि मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। उन्हनि पुलिस जे आला अख़्तियारनि खां नोटिस वठी तहफ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। नूरियाबाद भरिसां बाअसर जी मुबैना धमकियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि दाहींदे चयो त बिल्डर ॻोठ मां लॾाइण लाइ खेनि मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। अपडेट्स मालूम कंदासीं आलम पालारी खां। जी आलम, छा अपडेट्स आहिनि वधीक? जी बिल्कुल, ही नूरियाबाद भरिसां बे हसन बुत में औरत बिल्डर के बासर मालन पुलिस पारां मौतमार धमकियूं ॾियण ख़िलाफ़ अॼु ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे उन्हनि धरणो वयो। उन्हनि DSP नूरियाबाद खे हटाइण जो मुतालबो कंदे चयो त जेका औरत बिल्डर सायरा आहे रईसा उन असांखां 3 साल अॻु नूरियाबाद में 90 एकड़ ज़मीन ख़रीद कई, जैसे कुछ बात जुड़ियूं नूरियाबाद की पुलिस मिली भगत करे नूरियाबाद जो जेको DSP आहे नज़र मोहम्मद दीक्षक जे मदद सां असांजी ज़मीन ऐं फार्म हाउस ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हिननि चयो त असांखे रेवेन्यू
जो रिकॉर्ड सब मौजूद है, पर 72 माण्हू ऐं DSP असांजे फार्मनि ते रोज़ चढ़ाई करे असांखे कूड़नि केसनि में फासाए असांखे धमकियूं ॾियनि था ऐं हिननि चयो त जेकॾहिं असां सां इंसाफ़ न कयो वियो त असां सख़्तु एहतिजाज कंदासीं। जी शायदि ठीकु आहे, वॾी महिरबानी आलम अपडेट करण जे लाइ। भेरिया रोड में हथियारबंदनि हथां मुबैना तौर खमिजी वियल नौजवान जे वारसनि एहतिजाज कंदे चयो आहे त हथियारबंद हमलो करे तशद्दुद बाद नौजवान ख़ादिम हुसैन खे खंभे खणी विया आहिनि। खमिजी वियल नौजवान जे वारसनि मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे नौजवान खे बासियाब कराए ॾिनो वञे। भेरिया रोड में हथियारबंदनि हथां मुबैना तौर खमिजी वियल नौजवान जे वारसनि एहतिजाज कंदे चयो त हथियारबंद हमलो करे तशद्दुद बाद नौजवान ख़ादिम हुसैन खे खंभे खणी विया आहिनि। खमिजी वियल नौजवान जे वारसनि मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे नौजवान खे बासियाब कराए ॾिनो वञे। तफ़सील मालूम कयूं था मजीद चौहान खां। जी मजीद। भेरिया रोड के गाड़ी खाते में कारन के मैकेनिकल नौजवान ख़ादिम हुसैन वलद मोहम्मद नवाज आराई जो पांजी दुकान ते कम करे रहे हो तो उस तो बनकाबपोश हथियारबंद जेके 125 मोटरसाइकिल ते सवार थी करे दुकान ते पहुता ऐं खंबे खणी विया। अहिड़े वाक़े खिलाफ़ खमिजी वियल नौजवान जे वारसन मंजूर आराई, शौकत अली आराई ऐं गुलाम मुस्तफ़ा आराई खां अलावा ॿियनि पिण निटिया उसमें सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधाए तो असांजो भाउ ख़ादिम हुसैन पंहिंजी दुकान ते कमु करे रहियो हो त ॿिन हथियारबंदनि ज़ोरी दुकान में घिड़ी आया ऐं तशद्दुद जो निशानो बणाईंदे चवंदा रहिया त तव्हांखे साहब घुरायो आहे, खंबे खणी विया। हिननि ॿुधायो त असांजी कंहिं सां का बि दुश्मनी वग़ैरह न आहे। जॾहिं त असां फौरी तौर भेरिया रोड ऐं भेरिया सिटी पुलिस खे पिणु इतलाह कयो पर असांजी कंहिं न ॿुधी। हिननि घुर कई आहे त संदसि बेगुनाह भाउ खे फौरी सुराग लॻाए बाज़ियाब करायो वञे। ॿिए पासे राब्तो करण ते भेरिया रोड पुलिस अहिड़े वाक़े ते लाइल्मी ज़ाहिर कई। जी ठीकु आहे, वरी महिरबानी मजीद चौहान अपडेट करण जे लाइ। मोरो में मनशियात विकिरे ऐं बैरियर टाउन जे सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ यूथ पावर सिटी पारां प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त पुलिस सरपरस्ती में मनशियात विकिरो थियण सबबि नौजवान नसुल तबाह थी रहियो आहे। उन्हनि चयो त बैरियर टाउन जी आड़ में सिंधी वसंदनि खे धारियुनि हवाले कयो पियो वञे। उन्हनि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त शहर मां मनशियात जो ख़ात्मो आणण सां गॾु बैरियर टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे सिंध जे ॻोठनि खे कब्ज़े माफ़िया खां बचायो वञे। तफ़सील मालूम कंदासीं वहीद मस्तोई खां। जी वहीद, छा अपडेट्स आहिनि? जी शायद मोरो में यूथ पावर सिटी ऐं तालका मोरो पारां मोरो शहर में मंशियात सिंध दुश्मन मनसूबे बैरियर टाउन ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मरकज़ी चेयरमैन मीर सलीम खान डायरी, वाजिद अली सोलंगी, अवेस रुस्तमानी, असद लिगारी, वाजिद लिगारी, वाजिद लंजार, इम्तियाज़ डायरी, इम्तियाज़ कुमरो, आफ्ताब लांगा, अख्तर राजा दूंगा सैद उबेश शाह ॿिया पिया, जिते हुननि जो चवणु हो त मोरो शहर में सरियाम मंशा हली रहा है पर पुलिस उन मंशा के खात्मे लाइ कंहिं क़िस्म जो कदम खणण जे लाइ तयार न आहे। मंशा जे वापराइण सबबि नौजवान तबाह थी रहिया आहे। हिननि इहो पिणु चयो त बैरियर टाउन हिकु सिंध दुश्मन मनसूबो आहे जंहिंजी आड़ में सिंध जा असुल ॻोठ वसंद ड्राए असुल सिंधनि खे लड़ाए धारियुनि खे आबाद करण जी साज़िश आहे, जेको अमल हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। जंहिं त बैरियर टाउन ख़िलाफ़ सख़्त कानूनी कदम खणी उनखे ड्राए सिंध जी सरज़मीन लाइ कब्ज़ा गिरनि खे बजाए सिंधियुनि खे जान जी आजी कराइनि। हिननि इहो पिणु चयो त सिंध में तहरीमी सिरिश्तो बहाल न थियण सबबि इदारा बंदि हुजण सबबि नौजवान नसुल तहरीम जहिड़े ज़हर खां पिणु महरूम थी वियो आहे। तंहिं करे असां सिंध हुकूमत खे अपील था कयूं त सिंध में तइलीमी इदारा जेके आहिनि से जल्द खोलिया वञनि त जीअं नौजवान नसुल तइलीम सां रोशन थी सघे। हिननि वक़्त वारनि अमलदारनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त मोरो मां मंशियात जो मुकमल ख़ात्मो आणे नौजवान नसुल खे तबाह थियण खां बचायो वञे। सिंध दुश्मन मनसूबे बैरियर टाउन खे मुकमल ख़तम करण जी सूरत में सख़्त एहतिजाज कया वेंदा। जी वॾी महिरबानी वहीद मस्तोई अपडेट करण जे लाइ। मेहरापुर शहर में इंतज़ामी बेध्यानी सबबि शहरियुनि खे पीअण जो पाणी फ़राहम कंदड़ फिल्टर प्लांट नाकारा बणिजी वियो। शहरियुनि दाहींदे चयो त फिल्टर प्लांट गैर फ़ाल हुअण सबबि पीअण जे पाणी जो सख़्त बहिरान पैदा थी वियो आहे। उन्हनि पब्लिक हेल्थ खाते जे अख़्तियारनि खां नोटिस वठी फिल्टर प्लांट खे फ़ाल करण जो मुतालबो कयो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया नाज़रीन, मेहरापुर शहर में इंतज़ामी बेध्यानी सबबि शहरियुनि खे पीअण जो पाणी फ़राहम कंदड़ फिल्टर प्लांट नाकारा बणिजी वियो। शहरियुनि दाहींदे चयो त फिल्टर प्लांट गैर फ़ाल हुअण सबबि पीअण जे पाणी जो सख़्त बहिरान पैदा थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मोहसिन मला खां। जी मोहसिन, छा अपडेट्स आहिनि वधीक? जी बिल्कुल शायद मेहरापुर शहर जा फिल्टर प्लांट इंतजामी बेध्यानी सबब नाकारा बणियल आहिनि। शहरी सख्त गर्मी में मिठे पानी लाइ परेशान।
अटकल 1 लख खां वधीक आबादी रखंदड़ शहर मीरापुर जंहिंखे साफ़ ऐं मिठो पाणी फराहम करण लाइ सिर्फ़ 3 फिल्टर प्लांट मुहैया थियल हुआ, जिन मां 2 फिल्टर प्लांट अटकल 2 सालनि खां मुलाज़िमनि खे पघारूं न मिलण ऐं मरम्मत न थियण सबबि बंदि पियल आहिनि, जॾहिं त शहर जे गुड़मंडीअ में लॻल फिल्टर प्लांट पिण अक्सर ख़राब थी वञे थो। लेकिन इंतजामिया हर माह लखें रुपया बजट हुअण बावजूद बि फिल्टर प्लांटनि खे हलाइण लाइ हिन वक़्त ताईं का बि कोशिश न आहे कई। शहरी मिठो पाणी हासिल करण लाइ सख़्तु गर्मीअ में शहर खां 2 खां 3 किलोमीटर परे वञण ते मजबूर आहिनि या वरी पैसनि ऐं ख़रीद करण ते मजबूर आहिनि, जॾहिं त पोइ ताईं ग़रीब तबिको जर जो ज़हरीलो पाणी वापराए बीमारियुनि में मुब्तला थी रहियो आहे, जंहिं सबबि शहरनि पारां सुभाणे प्रेस क्लब अॻियां एहतिजाज जो सॾु ॾिनो वियो आहे। उन हवाले सां शहर जे सुञाणुनि जो चवणु आहे त सरकार पारां शहरनि खे मिठे पाणीअ जे लाइ का बि सहूलियत नाहे ॾिनी वई, जंहिं सबबि असां सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। जॾहिं त अहिड़ियूं शिकायतूं वॾी महिरबानी मोहसिन मला अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, सिंध समाचार मां फ़िलहाल एतिरो ई।